ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा निर्भय आहियां। सदा आनंद में रहण वारी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि सदा असांखे यादि रखिणो आहे कि असांखे परमात्मा सां भिन्न भिन्न संबंध निभाइणा आहिनि। असां आत्माउनि खे देह जा संबंधी त माण्हू खे यादि ई हूंदो आहे, लेकिन आत्मा जो संबंधी केरु आहे? निराकार परम पिता परमात्मा शिव बाबा है आत्मा जो संबंधी। त बाबा जो चवनि था कि मां त आत्माउनि जो संबंधी आहियां। मूंखे तव्हांजे शरीर सां कोई लेणो देणो न आहे, है न। दुनिया में माण्हू कंदा आहिनि न, देह खे सभु कुझु कंदा आहिनि, है न। ऐं भक्ति मार्ग में बि भॻवान खे देहिक रूप ठाता अथनि त हुननि खे श्रृंगारदा रहंदा आहिनि। क्या उन में जीवन में बि माण्हू देह जे लाइ सभु कुझु करे थो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां। मां आत्मा देही अभिमानी स्थिति में स्थित रहो। ख़ुदि खे आत्मा सम्झी हर कर्म करो त असां कॾहिं बि असांखे अभिमान न ईंदो। अॼु माण्हू खे देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जो अभिमान ईंदो आहे न, जबकि सभु विनाशी आहे। अॼु जंहिं गाॾी जी माण्हू अभिमान थो करे, उहो गाॾी विनाशी आहे न, कॾहिं बि ख़राबु थी सघंदी आहे, कॾहिं बि टुटी सघंदी आहे, है न। अॼु जंहिं दैहिक संबंधनि जो माण्हू अभिमान थो करे, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे पति माउ पीउ संबंधियुनि जो, उहे बि त विनाशी आहिनि न। कॾहिं विनाश खे प्राप्त थी वञनि, कॾहिं पतो लॻे थो। अॼु जेकी माण्हू पढ़ी लिखी डिग्री प्राप्त कंदा आहिनि, है न। अॼु डिग्री आहे, मां फलानो पढ़ियल लिखियल आहियां। अॼु माण्हू जी उहो कागज़ जली वञे या हुनजी डिग्री जी कोई वैल्यू न रहे, हाणे चलो डुप्लीकेट बि कढाए ईंदो डिग्री, लेकिन कुझु बि थी सघंदो आहे, न मिले त, है न। कुझु बि थी सघंदो आहे, या हुन डिग्री जी वैल्यू ख़तमु थी वञे त इंसानु छा कंदो? कोई कुझु उहो आहे, अॼु आहे कल्ह न आहे, कल्ह छॾे डिग्री हिते ई रहिजी, पोइ ॿिए जन्म में वापसि पढ़ाई पढ़णी पवंदी। हिन डिग्री हिन पोस्ट न, माण्हू थोरो बि पढ़ी लिखी सुठो धंधो करणु लॻी वञे थो, सुठो पैसा कमाइण थो लॻी वञे त माण्हू खे अहंकार थो अची वञे न। चए थो असांखां सुठो ॿियो कोई न, असां जहिड़ो ॿियो कोई न, है न। असां जहिड़ो ॿियो कोई न आहे, त अहंकार में मरी वेंदा आहिनि। त संबंध वारनि सां बि अहंकार में किनारो करे छॾंदा, हीअं करे छॾंदा, पर हिन सां छा? उहो बि विनाशी आहे। मतिलबु अॼु दुनिया में माण्हू विनाशी देह जो, विनाशी दैहिक संबंधनि जो, विनाशी पदार्थ वस्तु वैभवनि जो केॾो अभिमान थो करे।
जबकि सम्झे नथो कि ये सभु त विनाशी आहिनि, कॾहिं बि विनाश खे प्राप्त करे सघंदा आहिनि। हा, अॼु कोई चीज़ तव्हां वटि आहे, अगरि तव्हांखे हुन चीज़ जो अभिमान आहे कि मूं वटि इहो आहे, त उहा चीज़ कॾहिं बि टुटी बि सघंदी आहे, गुम बि थी सघंदी आहे, ख़राब बि थी सघंदी आहे। अॼु माण्हू चईंदा न न मूं वटि त इहा आहे, मां त हिन खे न ॾींदुमि, है न, मूं वटि त इहा चीज़ आहे, मां त हिन खे न ॾींदुमि, मां हिन खे न ॿुधाईंदुमि। हुन चीज़ जे कारण माण्हुनि जो संबंध टुटी थो पए। पर देह संबंध बि विनाशी आहे। जंहिं ॾींहुं माण्हू शरीर छॾे छॾे या जॾहिं हिसाब किताब पूरो थी वियो त देह संबंध ख़तमु थी वेंदो, है न। लेकिन बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, जीवन में माण्हू केॾो हिननि चीज़ुनि जो अभिमान थो करे, त केॾो जीवन में माण्हू दुखी थो थिए न, दुखी परेशान, कुझु प्राप्ति न आहे। ऐं इहे सोचो तव्हां वटि सुठो घरु आहे, सुठो पैसो आहे, सुठी गाॾी आहे, है न। अगरि तव्हां हुननि में सम्झो पंहिंजे घर में तव्हां कुझु न कुझु अहिड़ो कंदा रहो जंहिंसां माण्हुनि खे बि सुख मिले, तव्हांखे बि सुख मिले। तव्हां वटि गाॾी आहे, गाॾी जो बि असां सही उपयोग करूं, कि सुठे कम में बि करूं, त हुन जो बि दुआयूं मिलंदियूं, है न, पुण्य जो खातो जमा थींदो। तव्हां वटि धन संपत्ति आहे, तव्हां धन संपत्ति बि ख़ुदि बि खाओ, सुठे कम में बि लॻायो, त हुन सां बि दुआयूं मिलंदियूं। मतिलबु मेन चीज़ छा आहे कि असां वटि अगरि कुझु बि सुठो आहे त असांखे हुनखे सुठे कम में लॻाए पुण्य जो खातो जमा करिणो, है न, पुण्य जो खातो जमा करिणो। त सम्झो अगरि कंहिंजा ॿार सुठा पढ़ियल लिखियल आहिनि, होशियार आहिनि, त उहो ॿियनि जी बि मदद करनि। उन्हनि जी जेकी पढ़ाई जी चीज़ूं हुयूं तव्हां ॿियनि खे ॾेई छॾो, त हुन सां बि पुण्य जो खातो जमा थींदो। न, तव्हांजा ॿार डॉक्टर आहिनि त पंहिंजे संबंधियुनि जो फ्री चेकअप कराए वठो, त हुन सां बि पुण्य जमा थींदो। फ्री न त अधु, हीअ बि थी सघंदो आहे न भई, त इहो बि त पुण्य जो खातो जमा थींदो न। पैसो काॾे खणी वेंदो, है न। अॼु असां वटि चीज़ आहे, असां हुनखे कम से कम पंहिंजे संबंधनि खे त अधु पैसे या फ्री में ॾियो, त हुन सां बि पुण्य जो खातो जमा थींदो आहे न। त माण्हू चए हल हुननि खे फ्री में ॾियो, रोज़ रोज़ वठणु अची, रोज़ रोज़ छो था ॾियो। समय समय ते जॾहिं बि तव्हांखे लॻे हा भई ठीकु आहे, त हिन सां माण्हुनि जो पुण्य जो खातो जमा थींदो। भले घटि पैसे में ॾियो, फ्री में न ॾियो। हा, म्यूट बटन दबा देना। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे छा करिणो आहे। असां वटि कुझु बि आहे न, त हुन सां ख़ुदि जो ॿियनि जो भलो करो। हुन चीज़ जो, हुन व्यक्ति जो अभिमान न करो। शरीर सभु विनाशी आहिनि। अॼु अगरि तव्हांजो शरीर बीमार न थींदो आहे, तंदुरुस्त रहंदो आहे, त तव्हां हुन शरीर सां ॿियनि जो भलो करो, है न। ॿियनि सां सुठो सुठो करो, ॿियनि जी अगरि तव्हां मदद करे सघो था त करो। पंहिंजा हथ पेर बि हलायो। अॼु माण्हू घर में मायूं रखी वेंदो आहे न, त माण्हुनि जा हथ पेर ई नथा हलनि, न। जीवन में डिप्रेशन जी बीमारी छो थींदी आहे, है न। छो जी अगरि असां पंहिंजा हथ पेर न हलाईंदा आहियूं न, असांजी न हीअ त ॿाहिरां जी कर्मेंद्रियूं त आहिनि, हथ पेर, अख, मुंहुं, कन, टंगियूं, पेर, लेकिन असांजी सूक्ष्म कर्मेंद्रियूं बि आहिनि, मन, बुद्धि, संस्कार। त अॼु माण्हू न पंहिंजे हिन स्थूल कर्मेंद्रियनि जो एॾो यूज़ नथो करे, लेकिन पंहिंजे मन ऐं बुद्धि जो ऐं फालतू संस्कारनि जो ॾाढो यूज़ थो करे, है न। जेका सूक्ष्म आहिनि, जो नज़र नथा अचनि, जंहिंखे रोटी न खपे, जंहिंखे परमात्मा जी शक्ति खपे, है न। लेकिन तव्हां पंहिंजे हथ पेरनि खे एतिरो हलायो न, त पोइ तव्हां एॾो खाओ छो था,
जेतिरो असां हथ पेरनि खे हलायूं उन हिसाब सां खाईंदव त पचंदो। अगरि तव्हां सिर्फ़ु मन में सोचो था, बुद्धि जो कमु आहे तव्हांजो, है न, जीअं माण्हू सोचंदो हा भई इहो कमु कराइणो, कल्ह माई ईंदी पोइ हुनखे ईअं ईअं चईंदो, है न, माई आई तव्हां हुनखे ईअं ई चयो, तव्हां त वेठा आहियो, तव्हां त बसि सोचियो ऐं पंहिंजो दिमाग़ु लॻायो। त तव्हांखे रोटी खपे, हुनखे रोटी खपे, तव्हांखे ड्राई फ्रूट खपनि, हुनखे ड्राई फ्रूट खपनि, हा तव्हांखे बि खपनि, दिमाग़ु लॻायो, चलो हुन हथ पेर त हलाई, कमु त उहो थी करे न। तव्हांखे स्वेटर खपनि, हुनखे खपनि, है न, ठंडी में मायूं बि कमु कंदियूं त उन्हनि खे थोरो गरम पाणी बि ॾिबो न, चईंदव गीजर जो बिल ज़्यादा अची वेंदो, पर कमु त वीचारी उहो थी करे न। थोरो सो गरम पाणी बर्तन जे लाइ, कपिड़नि जे लाइ, झाड़ू पोचे जे लाइ अगरि हुनखे ॾींदव त इहे बि त पुण्य जमा थी वियो न, भई हुनजी बि दुआयूं मिलंदियूं, हा भई इहे मूंखे गरम पाणी ॾिनियूं आहिनि, भले ई तव्हांजो कमु करे थी वञे। त एतिरो माण्हू सोचे थो अॼु, माण्हू त सोचंदो न न गीजर जा बिल ईंदा वरी, ऐं तव्हां हिकु ॾींहुं इहे सभु करो था गरम पाणी सां कंदा न, त इहे सोचणो खपे असांखे कि असां सॼे ॾींहं में घरु वेठे बि पुण्य जो कमु कीअं करे सघंदा आहियूं। छो जी न त तव्हांजो इहे शरीर हलंदो, न त तव्हांजा इहे दैहिक संबंधी हलंदा, न त तव्हांजो इहे धन संपत्ति, न कोई कुझु बि न हलंदो। लेकिन सॼे ॾींहं में जो तव्हां पंहिंजी सुठी सोच बोल कर्मनि सां ॿियनि जो भलो कंदा आहियो, ॿियनि जो सुठो कंदा आहियो, उहो असां सां गॾु हलंदो, है न। त सम्झो असां अॼु कंहिंजे लाइ, भई तव्हां वटि कोई चीज़ आहे, तव्हां हुन चीज़ सां ॿियनि खे बि मदद कई, ख़ुदि बि कयो, त ॿियनि जी दुआयूं मिलियूं न, इहे खणी वेंदासीं असां, चीज़ थोरी खणी वेंदासीं। माण्हू चवंदा न न मूं वटि घटि थी वेंदी, ऐं हेॾी चीज़ तव्हां यूज़ बि न कंदव। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में न इंसान अॼुकल्ह ईअं नथो सोचे कि पुण्य कीअं करूं, असां कंहिंजी दुआयूं कीअं वठूं, कंहिंजो आशीर्वाद वठणु मतिलबु पेर ते हथु लॻाइण आशीर्वाद थोरी मिलंदो आहे हुन सां, है न। तव्हां कंहिंसां कंहिंजा पेरे पियो, हुन तव्हांजे मथे ते हथु रखी, है न, त उहो छा सोचंदो, उहो त ख़ुशि थींदो, अरे वाह मूंखे वॾो थो सम्झे, मुंहिंजा पेरे थो पए, न। त चलो तव्हांजो सुठो हूंदो त तव्हां हुनखे दुआयूं बि ॾींदव, हा भई सुठो, ऐं जो तव्हांखे न वणंदो हुजे हुनखे त पेरे बि पईंदो, लेकिन तव्हांखे सुठो बि न लॻंदो, त वेचारे जे लाइ अगरि त कुझु उल्टो सुल्टो सोचे छॾियो त हुनजो त बुरो थिए न थिए, तव्हांजो त ज़रूरु थींदो। त पेरे पाइण सां आशीर्वाद इहे त माण्हू नियम कढियो आहे, लेकिन आशीर्वाद ॾियणु वठणु त असां सभिनि जो सुठो कंदा हलूं, सभिनि जी जेतिरो थी सघे मदद कंदा हलूं, इहे ई आशीर्वाद, इहे ई दुआयूं असां ॿिए जन्म में खणी वेंदा आहियूं न। कई माण्हू सोचंदा आहिनि बसि इहो ई जन्म आहे, खाओ पीओ मस्तु रहो, लेकिन हिन खां पहिरियों बि असां जनम वठी आया आहियूं, इहो बि आहे, हिन खां पोइ बि वठिणो आहे अञा। छो जो मनुष्य आत्मा न एक्टर आहे, उनखे पार्ट वॼाइणो ई आहे, हू वॼाईंदी रहंदी आहे, रुकंदी न आहे। हा भई कंहिंजो पार्ट सतयुग में हूंदो आहे, त्रेता जो, द्वापर में, कलयुग में, लेकिन हिकु बार जॾहिं पार्ट शुरू थी वेंदो आहे त कलयुग अंत ताईं हलंदो ई रहंदो आहे। ऐं हुनखे पंहिंजे जीवन में, अॼु तव्हां सोचो अगरि तव्हांजो इहो जन्म जहिड़ो बि आहे, अगरि तव्हां सोचो था मुंहिंजो अचण वारो जन्म ॾाढो सुठो हुजणो खपे, जिते बि मां जनमु वठां मुंहिंजो उहो जनमु ॾाढो सुठो हुजे, है न। त हुन जे लाइ असांखे छा करिणो आहे, हाणे असां वटि जो कुझु बि आहे हुन सां पुण्य जो खातो जमा करिणो, न। सम्झो कंहिं वटि पैसा आहिनि, हिन जन्म में कोई पैसे वारो आहे, ऐं हुनखे पंहिंजे पैसे जो अहंकार आहे, उहो पंहिंजे पैसे जे कारण ॿियनि जी इंसल्ट कंदो आहे, ॿियनि खे उल्टो सुल्टो चईंदो आहे,
त हिन जन्म में त चलो ठीकु आहे, पैसो आहे, उहो हुनखे पोइ पंहिंजे शरीर खे लाइ यूज़ करे थो, लेकिन हिन जन्म में बि उहो सुख न वठी सघंदो ऐं अॻियां वारे जन्मनि जे लाइ बि उहो जमा नथो करे, है न। त बाबा ईअं न की असांखे ॿियनि खे दान पुण्य करिणो आहे, ज़रूरी न आहे दान पुण्य कंदा रहो, छो जी अगरि तव्हां ईअं दान कंदा रहंदव त माण्हू ग़लति यूज़ कंदा त उनजो बि पाप पवंदो आहे। मतिलबु सुठा कम ॾाढा सुठा कम हूंदा आहिनि। कंहिंखे अगरि पढ़ाई में पैसो ॾियो, उहो पढ़ाई में अॻियां निकिरी वञे त तव्हांखे ॿियो जन्म मिलंदो जेको हुन में तव्हां सुठी पढ़ाई कंदव। कंहिंजी बीमारी में पैसो ॾिनो त तव्हांखे ॿिए जन्म में शरीर हेल्दी मिलंदो, मतिलबु बीमारी न थींदी तव्हांखे। कंहिंखे तव्हां घर ठाहे ॾिनो त ॿिए जन्म में तव्हांखे घर जो सुख मिलंदो। ईअं थींदो आहे, है न, ईअं थींदो आहे, इहे हिसाब किताब थींदो आहे। भई हिन समय अगरि कंहिंखे घर सां घर जो सुख आहे त मतिलबु हुन ॿियनि खे न सुठो घरु ठाहे ॾेई करे उन्हनि खे सुख ॾिनो अथई, त हुन आत्माउनि जी दुआयूं निकिरंदियूं आहिनि न, इहे दुआयूं ई ॾाढी कम जी ॻाल्हि हूंदियूं आहिनि, है न। पैसा तव्हां वटि आहिनि, चीजियूं तव्हां वटि आहिनि, अंदरि लिकाए करे रखो, उहो थोरी गॾु हलंदा न। कंहिंखे समय ते कोई चीज़ खपे ऐं माण्हू चए न न न असां वटि न आहे। भई हिकु थींदो आहे की माण्हू वटि हूंदी आहे ऐं उहा ख़ुदि जी यूज़ न करणु चाहे त ॿिए सां घुरंदो आहे, या कई बार ॿियो कारण बि थींदो आहे जो माण्हू न ॾियण जी कंदो आहे। लेकिन हाणे असांखे नज़र अचे थो हुनखे ज़रूरत आहे, हुनजो त नेचर ख़राबु आहे, है न। तव्हां पहिरियों बि ॾिनी हुई चीज, हुन तव्हांखे ख़राबु करे ॾिनई, ख़ाली करे ॾिनई, या कीअं बि ॾिनई, है न। लेकिन असांखे नज़र अचे थो की हुनखे ज़रूरत आहे त असां हुनखे ॾियूं, भई हा वठि, है न। भले ई उहो पंहिंजे संस्कार में कहिड़ो बि उल्टो सुल्टो वारो हुजे, लेकिन असां त ॾिनो हुनखे, है न। कॾहिं त हुनखे लॻंदो की हा भई मूंखे ज़रूरत हुई न, ॾिस मां हुनखे पहिरियों हुन मूंखे चीज़ ॾिनई, मां हीअ ख़राबु करे ॾिनी त बि ॾिनई मूंखे, त दुआयूं मिलंदियूं न। त हीअं थींदो आहे, साम्हूं वारे जो नेचर केतिरो बि ख़राबु हुजे, है न, साम्हूं वारी आत्मा केतिरी बि ख़राबु हुजे, केतिरे बि बुरे नेचर, बुरे स्वभाव संस्कार वारी हुजे, लेकिन बाबा असांखे चवंदा आहिनि की तव्हां हिकु ड्यूटी वठी वठो की मूंखे त राइट करिणो आहे। कोई तव्हांखे 100 गारियूं ॾे, लेकिन अगरि उनखे ज़रूरत आहे कोई चीज़ जी, मदद जी ज़रूरत आहे, तव्हां हुनखे उहा चीज़ ॾिनी, मदद कई, त उहो त ग़लति करे थो, लेकिन मां छो ग़लति करां, मां त पंहिंजी राइट रहां न पंहिंजी जॻह ते, है न। सम्झो ॿार कोई बि कोई ग़लती थो करे त माण्हू छो चवंदा आहिनि की उन ग़लती कई, इन करे मां क्रोध कयो, त क्रोध करणु त ग़लति ॻाल्हि आहे, हुन त ग़लती कई, तव्हां बि त करो था न। तंहिंजे करे बाबा असांखे चवंदा आहिनि की जीवन में असांखे सदा यादि रखिणो खपे कि असांखे पंहिंजी सोच बोल कर्मनि सां पुण्य जो खातो जमा करिणो आहे। जीअं माण्हुनि खे टेंशन हूंदी आहे न, स्पेशली भाइयुनि खे, कि अॼु मूंखे एतिरो कमाइणो आहे, अॼु मां एतिरो मूंखे कमाइणो। माइनि खे पंहिंजे घर जे हिसाब सां उहो सोचदियूं हूंदियूं, अॼु मूंखे एतिरो कमु करिणो आहे। उहो ई बाबा बि असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि अॼु मूंखे एतिरो सुठो कर्म करिणो आहे, मूंखे एतिरो पुण्य जो खातो जमा करिणो आहे, है न। अॼु मूंखे हीअं कमु करे दुआयूं वठणियूं आहिनि, माण्हुनि खां आशीर्वाद वठिणो आहे। उहो ई इंसान जीवन में अॻियां वधी सघंदो आहे। असां दुनिया माण्हू इहे नथो सोचे न, तॾहिं त ॾिसो शरीर वठे थो त बि रोईंदो रोईंदो, छॾे थो वञे त बि रोईंदो रोईंदो। ऐं विच में अगरि जीवन में बुरा स्वभाव संस्कार हूंदा, परिस्थिति हूंदी त बि रोईंदो रोईंदो।
पर हिन जो ॾाढो सहज उपाय आहे। ॾिसो डॉक्टर बि चईंदो आहे न कि हाणे त भॻवानु ई कुझु करे सघंदो आहे, हाणे त हिननि जे लाइ दुआ करो। दुआ में ॾाढी शक्ति हूंदी आहे, त दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। ज़रूरी न आहे कोई दुखी परेशान हुजे त ई हुनखे दुआयूं ॾियो, हुन जे लाइ सुठो सोचो। असांखे सॼो ॾींहुं इहो ई करिणो आहे, भई हिनजो बि भलो थिएसि, हुनजो बि कल्याण थिएसि। भले तव्हांखे केतिरो बि कोई तंग करे, तव्हांखे कोई केतिरो बि परेशान करे, लेकिन तव्हां इहा गंढ ॿधी छॾो कि मूंखे त सभिनि जे लाइ सुठो ई सोचणो आहे। भले कोई तव्हांखे केतिरो बि परेशान करे, कॾहिं बि असांखे कंहिंजी निंदा ग्लानी, हिकु थींदी आहे ॻाल्हि ॿुधाइण अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन मन में भाव छा आहे? मन में भाव हूंदो आहे न, कि मन में भाव अगरि उल्टो सुल्टो हूंदो त असांजे बोल में थोरो सो फ़र्क़ु ईंदो, थोरो सो कुझु न कुझु अहिड़ो माण्हू खे बि लॻंदो कि हा हिन जी टोन ठीकु न हुई। त बाबा चवनि था कि हिन जो पुरुषार्थ करिणो आहे, हिन जो ई पुरुषार्थ करिणो आहे न। भले तव्हांजे जीवन ॾिसो, दुनिया में कई माण्हू हूंदा आहिनि जो असांजे लाइ ग़लति सोचंदा आहिनि, ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि, ग़लति कमु कंदा रहंदा आहिनि। त असां सोचंदा आहियूं भई उहो बि ईअं थो करे, असां छो न सां ठही सुठी, असां छो हुन लाइ सुठी करूं, असां बि ईअं कंदासीं। लेकिन उहो त पंहिंजी जॻह ग़लति आहे, है न। लेकिन असां त कम से कम सुठो करूं न, हुन त असांखे 10 गारियूं ॾिनई, हिन सां छा थींदो? असां बि हुन सां किनारो करे छॾंदासीं त संबंध ख़राबु टुटी पियो, है न। तोड़ण में होशियार हिन समय माण्हू ॻाल्हि खे पकड़े करे संबंध तोड़ण में होशियार आहिनि, लेकिन ॻाल्हि खे ढकी करे जोड़ण में होशियार न आहिनि, है न। थोरो बि माण्हू कुझु चईंदो न, अच्छा ॾिसी हीअं थी चए, ॾिस मूंखे हीअं थी चए, पोइ हुन नंढी सी ॻाल्हि खे वॾो करे तोड़े छॾियो। ऐं ईअं ई असां सोचूं, अच्छा हीअं थी चले, चलो थोरी सम्झ घटि हूंदसि, अञा नंढी आहे, है न। अॼुकल्ह जी जेकी जनरेशन आहे न, उहो ईअं ई कंदी आहे। अॼुकल्ह माण्हू सोचंदो आहे भई असां पढ़ी लिखी आहियूं त होशियार थी विया आहियूं, असांखे सभु अची वेंदो आहे, लेकिन उन्हनि पढ़ाई लिखाई जो कई आहे, हुन सां गृहस्थी ठाहिण थोरी सिखी आहे। गृहस्थी में कमु करणु, गृहस्थी खे संभालणु केॾी वॾी ड्यूटी आहे, जंहिंखे माण्हू ॾाढो नंढो कमु सम्झंदो आहे, जंहिंखे माण्हू ध्यानु नथो ॾिए, उहो कमु केॾो वॾो आहे। कोई अगरि लक्ष्य रखे कि असांखे पंहिंजी घर गृहस्थी में सुख शांती ख़ुशी खपे ई सही, है न। अगरि कोई लक्ष्य रखे त भले ई सहन करिणो त पवंदो, है न। स्पेशली लेडीज़ खे झुकी करे हलणो ई पवंदो, छो जो हुननि जी ड्यूटी आहे। अॼु ॾिसो माण्हू ऑफिस में हूंदा आहिनि, है न। जीअं लेडीज़ सोचती आहे न मां बि ऑफिस में जॉब करां, त हुते बि ॾिसो माण्हू चइण वारा न हूंदा आहिनि छा, हुते बि माण्हुनि खे ॿुधणो पवंदो ई आहे, कमु करिणो पवंदो ई आहे, वेठे थोरी कोई पैसा ॾींदा, है न। त उहो ई सोचो, अगरि लेडीज़ सोचे भई मां जॉब बि कंदमि त बि मूंखे माण्हू चईंदा त सही, त घर में बि अगरि कंहिं कुझु चई छॾियो त छा वॾी ॻाल्हि आहे। हर हिक खे किथे न किथे ॿुधणो पवंदो ई आहे। अॼु जो दुकान ते अगरि कोई आहे, कंहिंजी ख़ुदि जो बिज़नेस हूंदो, उहो हुते त सेठ आहे, हुते त हुनखे कोई कुझु न चई सघंदो आहे, लेकिन उहो ई सेठ बैंक में वञे त, है न। और स्पेशली अगरि गवर्नमेंट बैंक में वञे त हुते माण्हू कीअं ॻाल्हाईंदा आहिनि, हुते थोरी हुते उहो सेठ न आहे, हुते उहो मैनेजर ऐं जेका बि वेठा आहिनि उहो सेठ हूंदा, हुते उहो पंहिंजी सेठगिरी ॾेखारे त हली सघे,
त हर हिक खे किथे न किथे ॿुधणो ई पवंदो आहे, लेकिन हर इंसानु सोचे वठे कि असां ॿियनि खे ईअं सहयोग ॾेई करे। भई ॾिसो हर हिकु पार्ट थो वॼाए न। असां सोचंदा आहियूं इहो वॾो मैनेजर आहे, वॾो सेठ आहे, वॾो फलानो फलानो आहे, लेकिन असां सभु आत्मायूं हिन सृष्टि ते पार्ट थी वॼायूं, है न। असां सभु आत्मायूं हिन सृष्टि ते खेल था खेॾूं। कोई खेल में छा ठहियो आहे, कोई छा ठहियो आहे, हिन में अभिमान छा जो, है न। अगरि घर में वॾा बि वॾी रीति मतिलबु ॿियनि खे नंढी रीति उन्हनि खे कुझु बि चइण करणु। ऐं ॾिसो घर में अगरि सामान बिखरल हूंदो, माउ पीउ जो बिखरल हूंदो त उहो उन्हनि खे नज़र न ईंदो। ॿार जो सामान बिखरल हूंदो त नज़र ईंदो कि ॾिस तुंहिंजा सभु सामान बिखरल थी। न त के असां वॾनि खे नंढनि जी ग़लती या हिकु साम्हूं वारे खे ॿिए जी ग़लती जल्दी नज़र अची वेंदो, जल्दी अहंकार में अची वेंदो आहे, क्रोध अची वेंदो आहे। लेकिन असां सोचूं हर हिकु हिते पार्ट ई वॼाए थो, कोई कीअं पार्ट वॼाए थो, कोई कीअं पार्ट वॼाए थो। हलो जीअं बि पार्ट वॼाए थो सभिनि जो भलो थिए, है न। न त जंहिंजो बिज़नेस आहे, न त उहो पंहिंजे नंढे वारनि जे अॻियां ज़्यादा अहंकार में हले, उन्हनि खे डांटे गारियूं ॾिए, उल्टो सुल्टो चए। उहो चईंदो त पोइ उहो त काॾे वेंदो, त हुते बि वॾा माण्हू हूंदा आहिनि, त उहो पोइ हुते उन्हनि जो हिसाब किताब चुकतो थी वेंदो। त हर हिकु सोचे असां सभु पारदारी आहियूं, असां खेल था खेॾूं, कोई बि नंढो वॾो न आहे। सभु सुठी रीति खेल खेॾूं, हिक ॿिए खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठंदा हलो, त हर हिक जो जीवन ॾाढो सुठो थी वञे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सुमान जी सीट सेट थी, हर परिस्थिति के पार करण वारा सदा विजयी ठहो। सभु म्यूट बटन दबाए छॾो। बाबा चवनि था सदा पंहिंजे स्वमान में रहो। स्वमान मतिलबु आत्मा जे मान में रहो। जे माण्हू खे पंहिंजो अभिमान, अगरि असांखे देह जी स्मृति आहे न कि मां वॾी आहियां, मां वॾो आहियां, मां सेठ आहियां, मां डॉक्टर आहियां, मां इंजीनियर आहियां, इहा देह अहंकार। इन में असांखे अहंकार अची वेंदो। तव्हां सोचो माता परमात्मा जो ॿार आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां ॾाढी सुठी आत्मा आहियां, मां सभिनि सां सुठी रीति हलण वारी आत्मा आहियां। त असांखे कॾहिं बि अभिमान न ईंदो, न असांखे कॾहिं बि अभिमान न ईंदो। असां हर परिस्थिति खे, हर ॻाल्हि खे सहजी पार करे वठंदासीं ऐं दुआयूं बि ॾींदा ऐं दुआयूं वठंदा वेंदासीं। ऐं जिते अभिमान अची वेंदो आहे उते हर ॻाल्हि सहज पार न थींदी आहे, दुआयूं न मिलंदियूं आहिनि। लेकिन जिते असां आत्मा जे अभिमान में हलंदासीं, मतिलबु मां आत्मा परमात्मा जो ॿारु आहियां, मां ॾाढो सुठो आहियां, मां पर सुखी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, ईअं सोचे करे हलंदा न त तव्हांजे जीवन में तव्हां बि ॾाढो सुठी रीति हलंदव, ॿिया बि ॾाढो सुठी रीति हलंदव। स्लोगन आहे सर्व आसक्तियुनि ते विजय प्राप्त करण वारा शिव शक्ति पांडव सेन आहिनि। जीवन में माण्हुनि खे ॾाढी इच्छाऊं रहंदियूं आहिनि, ॾाढी चाहनाऊं रहंदियूं आहिनि, लेकिन हिननि ते असांखे विजय प्राप्त करिणो आहे। हा ठीकु आहे, जो चीज़ खपे ठीकु आहे, लेकिन हीअं न कि असांखे बार बार बसि इहे खपे, इहे खपे, इहे खपे, इहे खपे। जो चीज़ ज़रूरत आहे उनखे वठो ठीकु आहे, लेकिन अननेसेसरी असां सॼो ॾींहुं इहे खपे कंदासीं त असां भॻवान सां पंहिंजो बुद्धि योग न जोड़े सघंदासीं। त भॻवान सां बुद्धि योग जोड़ण लाइ सदा यादि रखो कि असां आत्मा आहियूं, इच्छा मात्रम अविद्या आहियूं,
असां कॾहिं हीअ खपे हीअ खपे न करण वारी आदत आहियूं। ज़रूरत आहे वठो, लेकिन रीस सां न वठो, है न, रीस सां न वठो। सिर्फ़ु शौक़ु आहे, रीस आहे, ईअं न, ज़रूरत आहे त कुझु बि वठो। त बाबा चवनि था इन रीति सां बसि जो चीज़ खपे वरिती, वरी पंहिंजे कर्म में लॻी वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। हाँ, ओम शांति।